साहब अॼु जेका ही मीटिंग थी आहे उन में इहो ॿुधाइजो त वेटिंग पीरियड ते वेठल टोटल उम्मीदवार केतिरा आहिनि वैकेंसियूं घणियूं आहिनि वेटिंग ते टोटल जेके कैंडिडेट आहिनि उहे 40,000 आहिनि JEST ऐं PST ऐं पंहिंजो वैकेंसी जेका पोजीशन आहे उहा असां वटि तक़रीबन कोई 7,500 जे क़रीब या 8,000 जे क़रीब आहे। हाणे असां साम्हूं पिक्चर रखी छॾी आहे कमेटी जे हाणे फ़ैसिलो आहे बाल जेको आहे उहो कमेटी कोर्ट में आहे। अच्छा मूंखे इहो ॿुधाइजो त हार्ड एरिया ते जेका स्टे लॻो हुयो उहो ख़तमु थी वियो उन्हनि खे छो नथा ॾियो तव्हां नौकरियूं? न उहो हाणे त असां ॾिसो उन में हार्ड एरिया में जेके हुया उहे कैंडिडेट उन में खजी विया हुआ ऐं असां त सॼी हाणे कमेटी जो मैंडेट थी वियो आहे सॼो छो असेंबलीअ खां मथे सुप्रीम शइ त का आहे कोन। असेंबली जेका कमेटी ठाही आहे हाणे असां जेका रिकमेंडेशन आहे उहा ॾींदासीं कमेटीअ खे। हाणे हू जेके फ़ैसिलो कनि असां पिक्चर पंहिंजी सॼी ॿुधाए छॾी आहे। म्यूज़िक टीचर्स जे हवाले सां हाणे कोर्ट 12 मई ते ॿुधणी रखी आहे उन में उन्हनि उम्मीदवारनि खे पिटिशनर खे चयो अथसि जेकॾहिं सिंध हुकूमत खे एतिराज़ न आहे त सिंध हुकूमत पंहिंजो जवाबु दाख़िल कराए। तव्हां कहिड़ो जवाबु दाख़िल कराईंदा? ऐं सम्झां थो असां त फेवर में आहियूं। असां त हिननि खे ऑर्डर ॾिना हुआ ऐं त केतिरा दफ़ा चई चुको आहियां त कोर्ट सगोरी खे त महिरबानी करे जी तव्हां ॿियनि खे हलो करे छॾियो। तव्हां घटि में घटि म्यूज़िक टीचर्स खे त कयो उन वीचारनि खे ऑफर लेटर मिलियो आहे। अॼु सुबुह जो कोर्ट फ़ैसिलो ॾे ऐं ॿिए ॾींहं वीकेंड ते हुनजा फ्रेश ऑर्डर इशू कराईंदुसि। असां त फेवर में आहियूं। मुंहिंजो ही स्टेटमेंट ई फेवर में आहे। जी जज साहिबान ॿुधनि था त चाहूं उन्हनि खे चवां थो त भई जेके वठी चुका हुआ उन्हनि खे तव्हां महिरबानी करे हलो कयो छो कि अलॻि कैटेगरी हुई न। ही असल में म्यूज़िक टीचर उन वक़्त में फ़ारूक नसीम साहब 1 to 4 ग्रेड वारी जेका हुई रिक्रूटमेंट उन ते पिटीशन दायर कई हुई जंहिं ते फ़ैसिले में म्यूज़िक टीचर वारा बि लपेट में अची विया हलिया। हालांकि इन जो केस अलॻि हो। इहा हिकिड़ी स्पेशल कैडर आहे त आउं चवंदो सुबुह जो कोर्ट सगोरी फ़ैसिलो ॾे असांजे अखियुनि ते असीं ओॾी महिल ॾेई छॾींदासीं। 7,500 जायूं तव्हां वटि हूअं ई अवेलेबल आहिनि जेके वेटिंग ते वेठल आहिनि उन्हनि खे त ॾेई छॾियो। ॾिसो हाणे हुन में असां सभु पिक्चर ॿुधाई आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे ऐं वरी बि रिपीट करे चवां थो त तइलीम खाते खे रोज़गार जो ज़रियो न सम्झो ॾियण जो हुनखे तइलीम ॾियण जो ज़रियो सम्झो। असांखे ॿई ॻाल्हियूं ज़हन में रखणियूं आहिनि। किथे ईअं न थिए जो असीं क्वालिटी कंप्रोमाइज़ करे वेही रहूं। असां वटि हिकिड़ी जॻह ते 20 ॿारनि ते टीचर ऑलरेडी मौजूदु आहे STR मुताबिक़। असांखे खपनि 40 ते असां रखियो आहे 40 ते हिकिड़ो टीचर हुजे। हाणे 20 ते हिकिड़ो ऑलरेडी मौजूदु आहे। हाणे तव्हां हुते जे मज़ीद टीचर खणी छॾींदो हुते त थींदो छा ला मुहाल आहे एक्सेस ऑफ टीचर थींदो। असां त पिक्चर ॿुधाई आहे। असां को आऊं पंहिंजो कमेंट ॾेई नथो सघां छाजे करे जो मैंडेट असेंबलीअ जी कमेटी वटि आहे। स्पीकर ख़ुदि वाहिद इहा कमेटी आहे जंहिंखे स्पीकर ख़ुदि पियो ॾिसे। तंहिंजे करे त इन खां मथे आऊं असेंबली जे कमेटी अॻियां त पंहिंजी पिक्चर ई ॾेई सघां थो त हीअ आहे सूरत हाल फ़ैसिलो पाण कंदा।